नासिक कोटी में एंटी करप्शन खाते तरफा करप्शन के खात्मे के आलमी डी के मौके ते आगाही रैली कढी वही। नवा से पेश है कोटी मां नवीद पंवर की रिपोर्ट। जी बिल्कुल 9 दिसंबर करप्शन के खात्मे वाले आलमी दिहाड़े की मुनासिबत से एंटी करप्शन जाम शोरो के सहकार से डीसी जाम शोरो गजंफर कादरी एसएसपी जाम शोरो मोहम्मद जफर सिद्दीक शांगा की अगवानी में अवेयरनेस रैली कढी वही है जेका डीसी ऑफिस का थी इन वक्त एडमोर पंप से पहुंची है। अचो तो इतने मौजूद अगवान से गाल बोल कंदासीं ऑफिसरन से गाल बोल कंदासीं एम्प्लॉय से छा चवण है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एंटी करप्शन के यौम के दिन के हवाले से आज पूरे डिस्ट्रिक्ट जामशोरो में डीसी साहब की सरबराही में तमाम जो हमारे गवर्नमेंट के डिपार्टमेंट्स हैं उनके तहत एक रैली का इनकाद किया गया डीसी ऑफिस से लेके। इस रैली का मकसद ये है कि हम अवेयरनेस कैंपेन करें जिसमें यह बताया जाए कि करप्शन जो है वो अदारों की एफिशिएंसी को अंडरमाइन करती है और हमें जो करप्ट और करप्ट प्रैक्टिसेस को ख़त्म भी करना चाहिए, डिस्करेज भी करना चाहिए, उनके खिलाफ आवाज़ भी उठानी चाहिए। कि जीअं त अॼु 9 दिसंबर जो ॾींहुं आहे हे एंटी करप्शन डे आहे। हे नासूर असांजे माशरे खे खाए पियो ऐं जंहिंसां असांजे जेके मुल्क जूं जड़ूं जेके आहिनि सो उहे कमज़ोर पई थियनि। इन जे ख़िलाफ़ु अॼु आगाही मुहिम जो जेको आहे सो इनकाद कयो वियो आहे। तंहिंमें रैली कढी वई आहे त अवाम नास खे असां आगाह कयूं त जनरल पब्लिक खे हू हिन जेको नासूर खां इनकार कनि ऐं जेके आहिनि सो इदारा आहिनि उन्हनि में जेके आहिनि सो उन्हनि जी कंप्लेन जी पेश कनि ऐं उनखे इन करप्शन खां इनकार कनि। सो हे सभई इदारा असां गॾु ऐं करप्शन के खिलाफ़ असो आवाज़ जारी उसारी रहंदो। अॼु जेको 9 दिसंबर है एंटी करप्शन डे पूरी पाकिस्तान में पूरी सिंध में आलमी दुनिया में मल्हायो पियो वञे तो माना करप्शन का पाक मुआशरो हुजे। करप्शन की जेका लानत है इहा मुआशरे के खाई वही है। इहा हिकिड़ी उॾही जड़ो नासूर है। इन मुआशरे के असां सभई गॾिजी इन खे ख़त्म कंदासीं। तव्हां सहाफ़ी दोस्त हुजनि या पब्लिक हुजे कोई भी हुजे इन जो मिलियल हल हिकिड़ो कढणो पवंदो। इन मुआशरे के पाक करणो पवंदो। हिकिड़ो अहिड़ो नासूर आहे जेको क़ौम खे खाईंदो आहे ऐं अवाशी वल मुतशी किलाहुमा फिन्नार इहे असांजूं हदीसूं बि आहिनि। असांजूं क़ुरान शरीफ़ जूं आयतूं बि आहिनि त रिश्वत वारो जेको आहे जानवी आहे। असांजी इहा गुज़ारिश आहे आवाम के भी तो कंहिंखे बि रिश्वत न ॾियनि। इन सां ग़रीबनि जा हक़ मरंदा आहिनि ऐं मज़लूमनि सां नाइंसाफ़ी थींदियूं आहिनि जेके कॾहिं बि न थियणु खपनि। ऐं हिन ॾींहं ते असां इहो वाइदो थो कयूं त असां पंहिंजे मुआशरे खे पुरअमन बावकार ऐं करप्शन खां पाक मुआशरो बणाईंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही जेको अॼु जो ॾिहाड़ो आहे माली बदनवानी के खिलाफ़ मल्हायो पियो वञे। ही रैली जेका असां कढी आहे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन गवर्नमेंट ऑफ सिंध जी हिदायतुनि ते उहा सिर्फ़ु आवाम खे ॼाण ॾियणी आहे त जेका माली बदनवानी आहे उहा समाज खे खोखलो करे थी त मुल्की तरक्की में हिकिड़ी वॾी रुकावट आहे, हिकिड़ो नासूर आहे। ऐं ही रैली सां इहो में पैगाम वञे थो त ही इदारा इन नासूर के खिलाफ़ आहिनि ऐं कंहिं माण्हू खे बि बदनवानी की ॼाण आहे, कानून मौजूद है, इंतज़ामिया मौजूद है ऐं कंहिं बि माली बदनवानी के खिलाफ़ हो हुकूमत सिंध ज़िले इंतज़ामिया बिल्कुल कार्रवाई कंदी। इहा ॼाण जेका आहे आवाम के पुॼणु घुरिजे। तव्हां दोस्तनि जे तवसुस सां या बिल्कुल ही रैली सां हिकिड़ो मैसेज वञे थो त हुकूमत ऐं उनजा इदारा माली बदनवानी के खिलाफ़ आहिनि, उनजे खिलाफ़ एक्शन खणी रहिया आहिनि। अॼु 9 दिसंबर ते हिकिड़ी असां रैली कढंदा आहियूं, हर ईयर कढंदा आहियूं, हर साल। इन साल कढी आहे सिर्फ़ु आवाम खे अवेयरनेस ॾियण लाइ त उन्हनि जा के बि इशूज़ वग़ैरह आहिनि त उहे असां सां कॉन्टेक्ट कनि त उन जा जल्द असां करायूं। बाक़ी इंटरनेशनल डे आहे, पूरी कंट्री में इहो सेलिब्रेट थींदो आहे, असां बि सेलिब्रेशन कयूं पिया। नाज़रीन हिते मौजूद ऑफिसर्स जी ज़िले इंतज़ामिया तोड़े एंटी करप्शन के इन एम्प्लॉइज़ की गाल बोल ॿुधी हिननि जो इहो ई चवणु आहे त करप्शन एक नासूर है। करप्शन वठंदड़ भी जहन्नमी है, करप्शन ॾींदड़ भी जहन्नमी है। इन करे करप्शन ते कंट्रोल कयो वञे। ही अॼु असां अवेयरनेस रैली कढी आहे आवाम खे आगाही ॾियण जे लाइ। कैमरा टीम सां गॾु नवीद पंवर, मेहरान टीवी, कोटली।